अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वअल्लमक मा लम तकुन तअलम व कान फ़ज़्लुल्लाहि अलैका अज़ीमा। वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमहु औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझा मोहतरम दोस्तों भाइरों, अज जो प्रोग्राम असांजे दोस्तन पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे जो उन्हनि जा ॿ नीगरड़ा आलिम थी आया आहिनि ऐं इदारे वञा फारिग थी करे दस्तार फज़ीलत ॿधी करे अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे ॻोठ पंहिंजे शहर पहुता। पंहिंजे ॻोठ पंहिंजे घर पहुचण खां बाद में उन्हनि जे वालिदैन पंहिंजे ख़ुशीअ जे इज़हार जे अंदर ही प्रोग्राम रखियो आहे जंहिंमें तव्हां सां शरीक थिया आहियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है त अल्लाह तबारक व तआला जमी उम्मत मुस्लिमा जे बचड़नि खे पंहिंजे क़ुरान ऐं हदीस जे तालीम सां आरास्ता फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी खे हज़ूर जे दीन मतीन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, दुनिया जे अंदर कन ॻाल्हियुनि ते माण्हू पंहिंजे इज़हार मुसरत कंदो आहे। को माण्हू पंहिंजे शादी जे मौके ते ख़ुशीअ जो इज़हार, कंहिं माण्हू खे नौकरी जे मिलण ते ख़ुशी जो इज़हार, कंहिं माण्हू खे बचड़ो ॼायो उन ते ख़ुशीअ जो इज़हार। ये मुख़्तलिफ़ मवाक़े हूंदा आहिनि जो माण्हू पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार कंदो आहे। ऐं हे बि असांजे दोस्तनि हिकिड़ो ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे त असांजे घराणे असांजे ख़ानदान असांजे घर जे लाइ ही तमामु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असांजे घर जे फ़र्दनि मझां ॿ आलिम दीन पैदा थिया। अज़ीज़ो, आलिम दीन
अल्लाह अल्लाह जे रसूल जो इल्म हासिल करण या का मामूली गाल ना या घट गाल ना है यो तमाम वडो एजाज है जे तवा दुनिया जे अंदर ही दिसो था त हिनन निगरन जा जेके वारस है उन्हन पंहिंजे खुशी जो इजहार पंहिंजे मुआशरे में माहौल में पंहिंजे ॻोठ में पंहिंजे शहर में हिन अंदाज में कयो पर जेको मालिक हकीकी आहे अबो अमा तो मालिक मजाजी है हकीकी मालिक तो खुदा है ना बाने जो अल्लाह तबारक व तआला उन्हीं पंहिंजे बाने ते केॾो राज़ी थे तो केॾी खुशी जो इज़हार करे थो जो हाफ़िज़ क़ुरान के क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला 10 जायूं ॾींदो तो तुझे अजीजन करीबन रिश्तेदारन मजा जंहिंखे बि जंहिंते जहन्नम वाजिब थी चुको आहे तुझे सिफारिश ते खुशी इज़हार यो खुशी जो इज़हार बाबा तुझे चवण ते असां खे जन्नत मोकिलींदासीं अब हाफ़िज़ सिफारिश करे थो 10 माण्हू चूंडे जंहिंजा तूं नाला खणंदे पाण सां गॾु जन्नत में वती हे हुन मालिक हकीकी जे खुशी जो इज़हार ऐं जेको आलिम थे थो जेको मुस्तनद आलिम जो अल्लाह तबारक व तआला उन खे चवंदो तो तोखे 70 सीटूं ॾियां थो जन्नत में तू पाण सां गॾु पंहिंजे अज़ीज़न रिश्तेदारनि मझां जंहिंजे बदअमाली जे करे उन्हनि ते जहन्नम वाजिब थी चुको हुयो पर तू आलिम इन खानदान में तंहिंजे करे मां तुझे इल्म ते खुशी जो इज़हार कयां थो 70 सीटा तो के जा तो तू वनी पाण सां गॾु वठी वञ जन्नत में अजीज़ो दुनिया में केड़ो भी इल्म हुजे केड़ो भी वडे मानू समझे तो हे वडो इल्म है वडो तालीम याफ्ता है हे वडी सनद है हे वडी ग्रेजुएट मानू है हे वडो मनसब वारो है पर ये दुनिया जा हड़ई जेके भी मरातब मनाजिल या दुनिया जो डिग्रियों या दुनिया जो तम तराक कुरान जी तालीम को घट था फरमूदात नबी का घट आलिम जहानत वजनी हुंदो आहे जहानत आलम ते वजन रखे तो मौतुल आलिम आलिम दुनिया में वेंदो आहे ॼण त जहान वयो हले बस छो त जवाज अदम जवाज हलाल है हराम सही है गलत अदल है जुल्म इन जो फर्क आलिम बुधाइंदो जहान वारन के शहर वारन के गोठ वारन के इलाके वारन के पूरे पस गिरजाई जा मानू आलिम को पुछदा त ये हलाल है या ये हराम है जायज है या ना जायज ये शे पाक या पलीता है सही है या गलत है हे इंसाफ जी तकाजा है या है जुल्म था कयो पंजे मुआशरे में बुधाए पोइ सभिनी इलाके जे माण्हुनि जी आलिम जो रहनुमाई करे हाणे जॾहिं आलिम दुनिया में वयो त आलम सॼो बेयारो मददगार थी वो जहान इन शइ खां महरूम थी वियो इन जे करे ईंदो आहे त आलिम जो मौत ॼण जहान जो मौत अज़ीज़ो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे इन बानन के जेके आलिम थियनि था जेके कुरान जा कारी थियनि था जन जे पेट में कुरान जो इल्म हदीस नबी जो इल्म अल्लाह ताला इन खे क़यामत जे ॾींहुं नूर जे मेंबरन ते विहारी
एडो वडो मकाम अल्लाह तबारक व तआला इनके अता फरमाए ऐं बे नंबर में दीन जे मथा इस्तिकामत जो इजहार दीनी अहकामात ते जमी बिहण अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे गाल के तकमील ते पहुंचाइण आलम जी जिम्मेदारी है। पुजे के आलम इल्म पढ़ी करे ऐं दुनिया जे वहकरे में वही था वजन पिया, दुनिया जे लोभ लालच में अची विया ऐं दुनिया जे शिकार में अची विया, दुनिया जे नशो फिराज में दुनिया जे शैन के ॾिसी करे ऐं पंहिंजे तवज्जो दीन खां हटाए दुनिया जे हासिलात ॾे लॻायूं त इनखे उलमाए सू चइबो आहे। माना इहे आलिम बुरा छो त उन कमा हक़ हू अल्लाह जे रसूल जे उन इल्मी मकाम खे हिन न सुञातो ऐं उलमाए रब्बानीयीन उहे आहिनि जेके दीन ते ॼमी बीहनि था, शरीयत मुताहरा ते ॼमी बीहनि था, इस्लाम जे तालीमात ते ॼमी बीहनि था ऐं इस्तिकामत जा पहाड़ नज़र अचनि था। अव्हांखे ख़बर आहे दुनिया शायद जमीयत उलमाए इस्लाम जेका तमाम वॾे में वॾी मुल्क जे अंदर सियासी मजहबी जमात आहे, अल्लाह साईं इन जमात के अड़ी क़यादत नसीब फरमाई आहे जो इस्तिकामत जा पहाड़ है। 24 आईनी तरमीम जे अंदर तहां ॾिसो 2 महीना 3 महीना अॻ में तहां ॾिसो केॾो क़ाइद मिलत इस्लामी हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब जे जाइ ते ॾींहं जो रात जो ॾींहं रात हिकु करे छॾियऊं, साईं तव्हां असां सां ठहो, तव्हां असां सां ठहो, तव्हां असांजे दस्तखत कयो, तव्हां ही कयो। चवंदो न उसूलनि ते सौदेबाज़ी न थींदी, उसूल हूंदा आहिनि। असां जे काज़ ते हलूं था, असां जंहिं मिशन ते हलूं था, असां जेको फार्मूलो पेश कयूं था, इन बुनियाद ते तव्हां सां गॾु हली सघूं था, वरन त तव्हांजो रस्तो अलॻि आहे, असांजो अलॻि आहे। ऐं पोइ तव्हां ॾिठो दुनिया शाहिद आहे, बिल आख़िर मौलाना फज़ल रहमान साहब पंहिंजा मुतालबा मंजराया, बाबा मुल्क में जो सूद जो निज़ाम ख़त्म कंदो, इहो शर्त अथव। हाज़िर 2028 ताईं सूद जो बिल्कुलु ख़ात्मो थी वेंदो। हाणे सूद जी शरह घटिजण शुरू थी वई आहे, न त सूद वञे पियो वधंदो, वञे पियो वधंदो, वञे पियो। मुल्क सॼो असांजो कंगाल थी वियो। ज़राअत असां वटि सारी न थींदी आहे, कणक न थींदी आहे, कमंद न थींदो आहे, फुटी न थींदी आहे, असां वटि गैस कोन्हे, मादनियात में ॾिसो कोयलो कोन्हे। हाणे चवंदा अलाए घणा सोन निकितो आहे दरियाए सिंध में, ऐं बलोचिस्तान में सेंडेक प्रोजेक्ट जेको आहे उते सॼो इलाइक़ो आहे जबलनि में सोन आहे। एॾो मादनियात सां असांजो मुल्क भरियल, ज़राअत सां असांजो मुल्क सफ़ा आबाद, ऐं सनती इदारा ॾिसो। असां रात जो फैसलाबाद में रहियासीं, निंड न करे सघियासीं। वरी पंहिंजे सिंध में आयासीं, टंडे आदम में रात जो निंड न करे सघियासीं। अरे बाबा छा आहे, ठड़क ठक ठड़क ठक ठड़क ठक रात जो सॼी रात आवाज़ हले। चइसईं ये हिन हिकु घर घर में कपिड़े जो कारखानो आहे, कपिड़े जो कारखानो आहे। एॾी वॾी सनत असां वटि हले थी, एॾो वॾो कारखाना हलनि था। सनत सां जेको मुल्क मालामाल हुजे, ज़राअत सां जेको मुल्क मालामाल हुजे, मादनी ज़खायर सां जेको मुल्क मालामाल हुजे, इहो मुल्क कंगाल थी सघे?
सिर्फ हुक्मरानन जी ना हली है जो अवाम वीचारो परेशानी के आलम में मुब्तला है। व्याज, रिश्वत, हराम खोरी, करप्शन, ये तव्हांजे गलन घटन जा रास्ता छो था ठहे। इन जा पैसा मथो मथो खाई था वञनि। कागज़न में सब रास्ता ठहियल अथव, ये नालियूं ठहियल आहिनि, ये रास्ता ठहियल आहिनि। ईअं मुल्क करप्शन जे हवाले थी वियो। जेके मुल्क जा जेकॾहिं घर जो वॾो घर खे हलाइण वारो माण्हू ई पंहिंजे घर सां सचो न हूंदो त घर तरक्की कंदो? घर तरक्की न कंदो। हाणे दुकान वारो जेको दुकान खोले, दुकान हलाए थो, उहो ई पाण वञे खाईंदो, दुकान वञो आमदनी वञो खाईंदो वञे त पोइ दुकान तरक्की कंदो? दुकान जो सामान घटिबो या दुकान जो सामान वधंदो? अब अचनि था यार दोस्त खाराए पीआरे छॾे, जंहिंमहिल अचे थो पाण पैसा खिसा भरियो हलियो थो वञे। हाणे दुकान काॾों वधे, मुल्क काॾों तरक्की करे, इदारो काॾों तरक्की करे, घर काॾों तरक्की करे। ॿाहिरियनि मुल्कनि वारा हैरान आहिनि त पाकिस्तान में एॾो वॾो हुकूमती तबको खाए थो, करप्शन करे थो, पोइ बि मुल्क हले थो। उहे चवंदा आहिनि असांखे हाणे यकीन थिए थो त ख़ुदा आहे जेको मुल्क खे हलाए। वो तो खुदा जा कायल ही ना है ना ॿाहिरियनि मुल्कनि वारा। अज़ीज़ा, ये व्याज जे करे, हराम खोरी जे करे, ये रिश्वत जे करे, ये करप्शन जे करे बेबरकती थींदी आहे ऐं पोइ माण्हू कंगाल थियण शुरू थींदा आहिनि। हाणे असां वटि मथे तबके जा माण्हू मालदार थींदा वञनि था, वीचारा हेठिलो तबके वारा पंहिंजो गुज़ारो करनि था। हेठियो तबको वीचारो रोडनि ते बि फुरा न कंदो त बाक़ी छा कंदो? गरीब तबको जेको वीचारो जंहिंखे कुझु न हूंदो, वो आख़िर वीचारो वञी करे रोड ते चवंदो मुंहिंजो रोज़गार इहो आहे, रोड ते। पोइ हिकिड़ा वीचारा घुरी खाइनि था, हिकिड़ा खसे खाइनि था, बसि फ़र्क़ु इहो आहे। हिकिड़ा घुरी खाइनि था, हिकिड़ा खसे खाइनि था। ये मुल्क जो बेड़ो इन जे करे बुरो आहे। अल्हम्दुलिल्लाह आलम पंहिंजी जाइ ते तमाम पहाड़ आहे पंहिंजे अज़ाइम जे अंदर। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे मके वारनि चयो हो त से असांजे मबूदनि जी मुखालफ़त न कर। इन्ना वजदना अलैहि आबाअना, असां पंहिंजे अबनि ॾाॾनि खे ॾिठोसीं इन्हनि जे अॻियां झुकंदा हा, इन्हनि जी परस्तश कंदा हा, इन्हनि खे सजदा कंदा हा, इन्हनि खे पंहिंजो मुश्किल कुशा हाजत रवा इन्हनि खे सम्झंदा हा। तव्हां जेकॾहिं चओ त असां तव्हांखे सोन चांदी सां तव्हांजो घर भरे छॾियऊं, तूं मुखालफ़त न कर। तव्हां जेकॾहिं चओ त असां तव्हांखे बाग़ात ॾियूं, खजनि जा बाग तव्हांजे हवाले कयूं, तव्हां चओ त असां तव्हांखे सरदारी पग ॿधायूं, सभिनी जा सरदार हुजो, तव्हां चओ त तव्हांखे अरब जूं तमाम हसीन जमील मायूं तव्हांखे शादियूं करायूं, मुखालफ़त न कर। फरमाए तो न अल्लाह तबारक व तआला जो हुक्म पूरो थी वियो। इन्नल अर्ज़ लिल्लाह, ज़मीन खुदा जी आहे, खुदा जे ज़मीन ते खुदा जो हुक्म हलंदो, ॿिए जो हुक्म न हलंदो। बसि मांखे अल्लाह इन्ही जे करे मोकिलियो आहे त लियुज़हिरहु अला दीन कुल्लिहि, तमाम अदयान बातिला जो सफ़ायो कर, तमाम हाकिमनि जी हुकूमत खे ख़त्म कर। वयकून दीन कुल्लुहु लिल्लाह, तां त अल्लाह जो दीन धरती ते नाफ़िज़ थिए, अल्लाह जो हुक्म धरती ते नाफ़िज़ थिए। मांखे खुदा इन जे करे मोकिलियो। ऐं पोइ तव्हां ॾिसो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे मिशन में कामयाब विया या नाकाम विया? कामयाब विया। अॼु जेको आलिम थिए थो 15वीं सदी में, उनखे बि हज़ूर जे तरीक़े ते ईअं ई हलणो आहे। पंहिंजे काज़, पंहिंजे मिशन खे, पंहिंजे अज़ाइम खे, पंहिंजे इरादनि खे इस्लामी तालीमात जे मुताबिक़ दीन इस्लाम सां सचो थी करे ऐं किरदार अदा करणो आहे। इहे आहिनि उलमाए रब्बानीन, उलमाए हक़। पर जेके माण्हू तमाम में लालच में अची वञनि, जेके वञी करे हाकिमनि जा दरबारी थियनि, बादशाहनि जे दरनि ते दरबारी वञी थियनि, इहे दरबारी मौलवी आहिनि, उनजी का अहमियत न आहे, उनजी का हैसियत न आहे।
असांजी दुआ है त अल्लाह तबारक व तआला असांजे हिन नौनिहालनि खां दीन जा कम वठे, असांजे हिन नौनिहालनि जे ख़िदमात खे क़बूल फरमाए। अल्लाह से हिन खे दीन जो मुजाहिद बणाए ऐं पंहिंजे दीन मतीन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुसलमान बच्चे बच्चे के अल्लाह तबारक व तआला कुरान हदीस जे तालीम सां आरास्ता फरमाए ऐं असां उम्मत जे अफरादन के इन्हनि आलिमन सां हर घड़ी साथ निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जॾहिं भी दीन मतीन जे एलाए कलिमतुल्लाह जे लाइ आलिम जॾहिं हक़ जो अलम बुलंद करन, असां सभिनी खे उन अलम जे हेठां उन झंडे हेठां आलिमन सां शाना बेशाना थी करे गजी करे अल्लाह ताला हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।